कजे हज़रत महबूब सुभानी बादशाह जे मिठड़े पापे साईं थी जंगी दोस्त लक़बुन जंगी दोस्त काफरन सां जंग लगे त तरार खणी साईं बीठा आहिनि त मां बि हलंदुसि ये सिर्फ तरीअ ते रब जे लाइ केर रखे अज रब जे लाइ को रोज़ो नथो रखे 5 वक्त नमाज नथो पढ़े चंग तरह ज़कात नथो ॾे हज चंग तरह नथो करे ॿिया अल्लाह पाक जे ख़ातिर जेके कम आहिनि उहे नथा कनि हे साईं त सिर्फ तरी ते रखियो तरार कयूं जंग जे लाइ जंगी दोस्त पोइ जंहिं राति हज़रत महबूब सुभाणे जी विलादत आहे उन राति ख़्वाब पियो ॾिसे त मदीने जा साईं आया सुभान अल्लाह महबूबन फरमायो त माखे ख़्वाब में ॾिसे त पक ॼाण जाए त माखे ॾिठो बेशक पोइ सरकार फरमाइनि था पिया त ए अबू सालिह छा अबू सालिह सालिह जा अब्बा सुभान अल्लाह अल्लाह उहो फर्ज़ंद अता कयो थई जो इएं समझो त ॼण मुंहिंजे लाइ मुंहिंजे पुट वांगुरु आहे सुभान अल्लाह मुंहिंजे लाइ मुंहिंजे पुट वांगुरु आहे ओ मुंहिंजो बि महबूब आहे त अल्लाह ताला जो बि महबूब आहे सुभान अल्लाह ऐं जेके बि रब जा प्यारा थींदा औलिया अल्लाह थींदा उन्हनि जो बि महबूब आहे ऐं उन में वरी हिन जो मर्तबो बुलंद आहे हे ख़ुशख़बरी मदीने जे साईं ॾिनसि माना महबूबनि खे ख़बर ई त बचो थियण वारो आहे न थियो आहे न हा उन्हनि हिकिड़ो चयो पियो त आलम बरज़ख वारनि जी जेका आहिनि उन्हनि खे हितों जी ख़बर न पवंदी आहे।